डिघिन ऐं ऊचुनि दीवारुनि पुठियां लोही सलाखुनि सां वंडियल हिक ॿी दुनिया बि आबाद आहे। शहर जे भर में आबाद कुझु ॿिया शहर बि आहिनि जिते अखरनि बदिरां अंगनि जो कानून हले थो। बारूद जे धप जे हिराक इन्हनि माण्हुनि जो इलाज बंदूक सां कयो वञे थो। ही बीमार जॾहिं भितियूं टपी ॿाहिरि निकिरनि था सॼो समाज बीमार थी पए। 23 अगस्त 1986 सेंट्रल जेल सखर रात जा 2 कंट्री का वधीक हथियारबंदन अंग्रेज दौर जे ठहियल हिन मज़बूत जेल जे ऊचिन दीवारुनि मथां बीठल एहलकारनि खे ललकारियो ऐं हज़ारे राउंड फायर करे न फ़क़त जेल पुलिस पर ॿियनि फोर्सेस ऐं जेल अंदर मौजूद कैदियुनि में ॾाका पखेड़े छॾियो। सखर सेंट्रल जेल जे पुठिएं पासे खां फाई घाट वटां थियल इन ख़तरनाक हमले में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां वास्तो रखंदड़ ॾुआरियुनि जे हिक वॾे अंग आसानी सां समूरे जेल ते कब्ज़ो करे जेल जे दीवारुनि मथां लॻल बिजली जे तारुनि खे काटे छॾियो ऐं ॾाकड़ियुनि ज़रिए जेल अंदरि दाख़िल थी विया। जेल जे हिफ़ाज़ती बुर्जनि ते धाड़ियलनि जो कब्ज़ो थी चुको हो ऐं जेल अंदरि हिकु जंग वारो माहौल हो। सवाइ प्लानिंग में शामिल माण्हुनि जे ॿियो कंहिंखे बि सम्झ में न पिए आयो त आख़िर छा थी रहियो आहे। सखर सेंट्रल जेल जो फाई गार्ड जंहिंमें उन वक़्तु सिंध जा बदनाम तरीन धाड़ियल क़ैद हुआ ऐं उन्हनि खे छॾाइण लाइ फाई गार्ड जे दरवाज़नि में लॻल तालनि खे हथोड़नि सां टोड़े वियो। हथोड़नि सां टपी आया अंदरि जिन मंझि 2 ॼणनि खे बंदूक हूं बाक़ी 2-3 हथोड़नि सां अंदरि जेके आया। पोइ जेके अंदरि टपी आया त हुन ताला भञी सभिनी खे अॻ में कयो। जंहिं वक़्तु फाई घाट खे उहे हथोड़ा खणी भञनि पिया उन वक़्तु उते पुलिस न हुई? न, उहे पुलिस 2 सिपाही आहे अंदरि घाट में जेके हा, ॿिया कोन हा। अच्छा, उहे पोइ 2 सिपाही जेके अंदरि हुया उहे काॾे विया? उन्हनि खे पंहिंजो इन मंझि पाण ई इन मंझि खोली मंझि बंदि थी बीह रहिया। चए त बाबा असांखे बंदि कयो, छो त असां ॿाहिरि हूंदासीं त असां ते केस में बीहंदो, तंहिंखां असांखे अंदरि बंदि करे छॾियो। उन्हनि खे कैदिनी बंदि करे छॾियो। पोइ हुननि बि फायरिंग कई, अंदरनि बि फायरिंग कई। पोइ धकी केतिरा बि माण्हू थिया, हेॾो बि धकी थिया। 2 त माण्हू हुते कैदी बि मरी विया। हिकिड़ो लवलई हो, हिकिड़ो को बर्दाशी हो कमु कंदो हो हुते, उहो बि मरी वियो। अलार्म भॻा त असां हुते भॻासीं। मूंखे इहा पक थी शायदि अंदरूं था भॼनि, पर पोइ जॾहिं मां पहुतुसि मूंखे ख़बर पई त ॿाहिरूं हमिलो आहे। उन करे असां उन ते यकदमि फांसी ते घाट ते पहुतासीं। जॾहिं ॾिठोसीं त ॾाकणियूं लॻियूं पियूं आम तरफ़ शुरू आहे त असां उन ते झेड़ो ॻायो ऐं उन्हनि सां चैलेंज कयोसीं, विड़ियासीं। 3-4 माण्हू उन जा किरी पिया, मरी पिया, उनखे गोलियूं लॻियूं। उन खां पोइ वरी जेको आहे सो असांखे उन्हनि निशानो बनायो। उन में मूंखे बि बस लॻी वियो। मुंहिंजो सूबेदार हो जेको रिटायर वीचारो, उहो अची विड़ियो गुल मोहम्मद जंगे जो, उहो गुज़ारे वियो, शहीद थी वियो। उन विच में पोइ जेल वारा वीचारा विड़िया ऐं आख़िर ताईं 2 कलाकनि ताईं पुलिस आई कान। केतिरनि ई बेगुनाह माण्हुनि खे मारे ख़ुदि मौत जे इंतज़ार में वेठल फाई घाट जे कैदियुनि खे जॾहिं इहो चयो वियो त जंहिंखे भॼणो आहे त उहो उथी असां सां गॾु हले, उन्हनि जुमलनि ॿुधण बाद सवाइ चंद कैदियुनि जे बाक़ी समूरनि कैदियुनि फाई घाट मां भॼणु शुरू कयो ऐं जेल अंदरां रखियल ॾाकण ज़रिए ऊचियुनि दीवारनि खे क्रॉस कयो वियो। स्टेट आहे जिते असुल ॾींदा आहिनि मौत सज़ा जी, त उनजे भर में बुर्जी हुई, बुर्जीअ खां ॾाकण रखियल हुई। पोइ उन ॾाकण तो माण्हू टपंदा हुआ, जंहिंजे 15 माण्हू टपिया आहिनि या 20, तंहिंजे कॾहिं मां बि टपियो। हा, टपी असां ॿाहिरि वियासीं। पोइ के माण्हू गॾिजी विया, के अकेला थी विया। पोइ असां पाण अकेला थी वियासीं। जंहिं महिल ॿाहिरि निकितासीं पोइ त हर को मौत सज़ा जे कोठनि मां निकितो त हर कंहिंखे ॿाहिरि आज़ादी मिली वई। हर कंहिं पंहिंजे खणी मुंहुं ॾिनो। पोइ के माण्हू गॾिजी बि विया,
पर असां पाण मां अकेलो हलियो हुयसि। असां निकितासीं त हिनखे ॾाकण खे ॾाकण बीठल हुई हिन ते पंहिंजे अंदरे पासे न, पोइ ॿाहिरों रसे ते टपी वियासीं, रसो हुन में ॿधल हो जेको, पोइ रसे ते हर कोई लहंदो हुयो। ॿाहिरीं पुलिस थाणे बाणे जी असां कान ॾिठीसीं, पुलिस जेल जी ही जेकी फायरिंग कयूं, अंदरों बि कयूं ॿाहिरें पासे ॾों बि कयूं, भई ॿी पुलिस असां न का ॿाहिरों का थाणे जी ॾिठीसीं या रोहिड़ी लॻी या हेॾो बबुरलो, इहा पुलिस का बि कान असांखे सम्झ में आई। सखर सेंट्रल जेल जे फाई घाट मां ख़तरनाक कैदियुनि खे छॾाइण लाइ धाड़ेलनि पारां कयल दीदा दिलेरी वारी कार्रवाईअ ते न फ़क़ति कैदी पर जेल इंतज़ामिया खां वेंदे सॼी सिंध जा माण्हू हैरान हुआ त इहो हमिलो कीअं थियो ऐं 34 ख़तरनाक कैदी कीअं फरार थी विया। सखर सेंट्रल जेल जे टुटण वारे उन वाक़े पहिरियों भेरो सिंध में जेलनि जी अबतर सूरताल, जेलनि अंदरि थींदड़ करप्शन ऐं साहिब इक़्तिदार माण्हुनि जे ॾुआरियुनि सां लाॻापन तां परदो खयों। को न को त अख खां कणो हूंदो ई आहे, को थी सघे थो जेकॾहिं आटे जंहिं बि घर में थिए थी त घर जो भाती जेकॾहिं ॿधल न हूंदो आहे त उहो घर ते बि हमिलो न थी सघंदो आहे। हिकु चोरी बि न थी सघंदी आहे। हिते त फांसी घाट हिकिड़ो पाकिस्तान जो पहिरियों वाक़ियो जंहिंमें चुटी फांसी घाट जा कैदी भॼण, इहा का मामूली शइ न आहे। हिन में वधीक सही में सम्झी सघो था। ख़ासि करे हिन में वधि में वधि माना वज़ीर ख़ुशकी पार्टी ऐं चंड जी पार्टियुनि वॾो हिन में पंहिंजो अटैक करण में माना सम्झो मदद कई, ऐं पंहिंजा ॿाहिरि बि वज़ीर बि अंदरि हुयो, उहो बि छॾाइजी वियो। वज़ीर ख़ुश्क जा ॿाहिरि गुलाम मोहम्मद सारे सां मिलंदा अची? बिल्कुलु मिलंदा, दादू ज़िले जे करे कॾहिं बि न मूं वटि केरु रहियो न। अॼु ॾींहं ते मां इन ॻाल्हियुनि जो सख़्तु ख़िलाफ़ु आहियां। ऐं ॻोठ जो हुजे न ड्यूटी थींदी आहे, हमेशह असां पंहिंजी ड्यूटी खे इज़त ॾिनी आहे। ऐं जॾहिं इंक्वायरी कंप्लीट थी त असांखे बेगुनाह करे छॾियो वियो। बाला ऑफिसर जेको बि हूंदो आहे त कोई बि न चाहींदो आहे त मां पंहिंजे मानी में ज़ाहिर हुजां, उहो सिंध जो इंचार्ज हो, वज़ीर हो। बाक़ी प्रूफ असांखे अहिड़ी का ॻाल्हि कोन मिली त साईं गौसली शाह या उनजो पुटु हिन में इन्वॉल्व हो या ॻाल्हि। वज़ीर आला को ईअं थोरी चाहींदो त मुंहिंजी एडमिनिस्ट्रेशन में का अहिड़ी ॻाल्हि थिए जंहिंमें मुंहिंजी हुकूमत बदनाम थिए। न वज़ीर आला कॾहिं मूंसां ॻाल्हायो, न हुन सां मुंहिंजो वास्तो हुयो, न मूंखे कॾहिं कंहिं अहिड़ी ॻाल्हि चई वई। निकिरण खां पोइ ते कैदियुनि गौसली शाह जा नारा हया ऐं शबीर शाह जा। ॿाहिरां जेल जे जीअं गौसली शाह जीअं शबीर शाह, इहे नारा असां ॿुधासीं। छा अंदाज़ो आहे त गौसली शाह जा नारा छो पिया लॻनि? कैदी भॼन बि पिया, नारा बि हणनि पिया, छो पिया हणनि? पोइ इन मां जे मुलवस हुयो त बि ख़ुदा खे ख़बर, जंहिं को उनजे मदद सां निकिता त बि ख़ुदा खे ख़बर। एतिरे क़दुरु ॼणो उन जेके अॻुवान हुआ उन्हनि नारा ॿारा हया। भला गौसली शाह खे बदनाम करण जे लाइ त उहे नारा न पिया हणनि कंहिं ॿिए कंहिं धुर जे चवण ते? इन बि थी थो सघे। फाई घाट मां फरार थियल कैदियुनि वारे वाक़े खां अॻु पुलिस जेल इंतज़ामिया ऐं जेल इंतज़ामिया पुलिस खे लिखत में आगाह कयो हो त जेल अंदरि को वाक़ियो पेश अची सघे थो, तंहिं करे हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्तु कया वञनि, पर उन जे बावजूदि जेल टुटी। गुलाम अंसारी साहब सुप्रीडेंट हो, उहो मां वटि बि ईंदो, मां बि विज़िट करण ईंदो हुउसि राति ॾींहुं। पर हिनखे आगाही कंदा वठंदा हुआसीं त यार सदोर शइ घुमे थो, शम्बू हुनजो जोड़े जो आहे। हीअ अॻे बि कराची मां करे ॿई थाड़ियल असां पकड़िया, थोरो सिक्योरिटी खे तव्हां पंहिंजो तेज़ रखो। अहिड़ो असां हिनखे लिखत में ॾिनोसीं ऐं वर्बिल बि चवंदा ईंदा हुआसीं। 17 तारीख़ हिकिड़ो हिन मूंखे लेटर ॾिनो SP पुलिस सखर त जेकॾहिं ॿाहिरों हमिलो थियो त असांजी जवाबदारी पुलिस जी आहे, अगरि अंदरों कैदी भॻा त पोइ जेल जी इंतज़ामिया जी इहा जेकी असां जवाबदारी आहे। मजबूरन प्रोमोशन मिलियो, मूंखे वञिणो पियो। मां उते वियुसि, 3 ॾींहंनि खां पोइ मूं उन्हनि खे रिपोर्ट ॾिनी त भई हीउ जेल जेको आहे सो ॿाहिरों ॿ टेक थी सघे थो, इनसाइड खां ॿ टेक थी सघे थो। छाकाणि तव्हां सभु रिंग लीडर हिकिड़े हंधि रखिया आहिनि, जेके उन वक़्तु डाकुनि जा गैंग लीडर जेके आहे, जंहिंजा ॿाहिरि 100 माण्हू कमु पिया कनि, उहे जेके उते डेप्यूट थियल आहे, जेके फांसी घाट में वेठल हुआ। पर अलाह जे इहो थियो जो 23 मार्च ते जेको आहे सो ॿाहिरों धाड़े हमिलो कयो। तोड़े जो जेल ते हमले वक़्तु उन वक़्त जो जेल सुप्रीडेंट बि ज़ख़्मी थियो, पर हुन जे ज़ख़्मी थियण वारे वाक़े खे
पुलिस मशकूक नज़र सां ॾिसण लॻी। बंदूक जो कुझु शुरो बुरो को लॻो हुअसि, हुनखे ज़ख़्मी में शाम जो राति जो पंहिंजे सखर एक्सप्रेस में पाण खे कराची हली वियो। बाद में वरी पोइ असांखे ख़बर न आहे कराची, मां त पंहिंजो इन्वेस्टिगेशन ऑफिसर हुउसि, पोइ घणियूं असां लाइ एजेंसियूं अचनि पियूं, त मूंखे हुन पोइ आख़िर में जीअं असांजे रिटायर्ड जस्टिस इंक्वायरी कई, पोइ बाद में असांजे कोर्ट में मुलाक़ात थी, त मां हेॾो ज़ख़्मी हो त उन माथा खोली अंदरि गिलो जेल खां, पर अंदरि खे जॾहिं अंदरि हिकिड़ो अटेम्प थो थिए त हीअ अंदरि हिनखे असां वञण घुरिजे। ॿाहिरां में सिचुएशन ॾिसी आहे, हिकिड़ो डिस्ट्रिक्ट पंहिंजो जेल सुप्रीटेंडेंट हो, हमले करण खां पोइ इहो थियो त हुननि जा 4 माण्हू हुआ, मुंहिंजो सूबेदार शहीद थी वियो, मूंखे पाण खे बस्ट लॻो, जेको मां 0 BP 0 पल्स ते चढ़ियुसि, ऐं उन जे बावजूद बि पुलिस जेकी पाण खे कोशिशि कयो त असां जेके बेगुनाह आहियूं, ऐं जेल वारनि जो ॾोह, हालांकि ॿाहिरों धाड़ेलनि हमलो कयो, सॼी दुनिया खे ख़बर आहे। सखर सेंट्रल जेल ते हमले बाद फाई घाट मां फरार थियल 34 कैदियुनि मां जेतोणीकि अॼु केतिरा ई मारिजी चुका आहिनि ऐं केतिरा ई गिरफ़्तार बि थियल आहिनि, जॾहिं त आङुरियुनि ते ॻणण जेतिरा अॼु बि रूपोश आहिनि। पर हिन वक़्त ताईं इन वाक़िए जे हक़ीक़तुनि तां पर्दो न खयो वियो आहे त इहो वाक़ियो इंतिज़ामी लापरवाही या मिली भगत सबबु पेश आयो, हुकूमती इन्वॉल्वमेंट हुई या हालतूं ख़राब कराइण लाइ कयो वियो। तोड़े जो हिन मामले जी अदालती जांच बि कराई वई, पर इहा जांच बि फाइलनि जे वर चढ़ी वई। लिखत में बिल्कुलु कार्रवाई थी, इन्वेस्टिगेशन जेके जेल में सिपाही चालान बि थिया, उन केसनि में चालान बि कयासीं। असांजा गफ़लत में या इन में मां सम्झां थो 4-5 SP साहब सस्पेंड डिसमिस बि कया आहिनि, सलीम अहमद सिद्दीकी कया, हुनखे शोकास मिलियल आहे। उन करे असां इन्वेस्टिगेशन जेकी बि इन्वेस्टिगेशन असांजी थी केस मूजिबि असांजो आख़िर में इंक्वायरियूं असांजे DI साहिबु स्पेशल हे हो इस्लामाबाद खां IB खां घणो ई आख़िर में जस्टिस अब्दुल रज़ाक तरीम साहिबु असांजे हाई कोर्ट जी जज कई, जंहिंमें असां भरी थिया त जेके इन्वॉल्व हुन में मां सम्झां थो मुंहिंजे ख़्याल में 5-8 माण्हू जेके नज़दीक बोर्जनर आहे उहे मां चालान हुन केस में कया। कुझु कोन थियो, पहिरीं जॾहिं भॼी विया त असांखे त बिल्कुलु, मूंखे त वॾा इनाम, सर्टिफिकेट, ब्रेवरी सर्टिफिकेट, कैश अवार्ड, वॾा तगमा मिलण शुरू थी विया। जॾहिं मां बची पियुसि, ॾिठो त मरी वेंदो 0 BP 0 पल्स ते, जॾहिं मां बची पियुसि त वरी मूंखे 3 महीननि खां पोइ वरी 4 महीननि खां पोइ अची अस्पताल सस्पेंड करे हलिया विया। पोइ इहो केस हलंदो रहियो। उन वक़्त में असांजो जस्टिस हो हाई कोर्ट जो थईम साहिबु, उन इंक्वायरी पे कई, पोइ लास्ट में मूंखे बेगुनाह ॾेखारियूं ऐं पोइ मां पंहिंजी ड्यूटी ते चढ़ुसि। सखर सेंट्रल जेल ते हमले बाद फरार थियल ख़तरनाक कैदियुनि जे ॿाहिरि निकिरण बैदि ॿिई दुनिया जे माण्हुनि हिकु दफ़ो ॿीहर ख़तरनाक कार्रवायूं करे सिंध में हलंदड़ सियासी जदोजहद खां हटी आम माण्हुनि खे तहफ़ुज़ न हुअण वारे अहसास ते सोचण लाइ मजबूर करे छॾियो। जेल टुटण वारे वाक़िए खां पोइ आए ॾींहुं अगवा वारदातूं, धाड़ा, खून ऐं फुरू मामूल बणिजी वयूं। धाड़ेलनि जा नवां टोला ठही विया, शाम थींदे रोड वीरान थियण शुरू थी विया ऐं सिंध में धाड़ेल फैक्टर जो छटियल ॿिज इन जे वाक़े बाद वधी वण थी वियो। अॼु ताईं सिंध हुन जा अगरा नतीजा भोगे रही आहे। सखर सेंट्रल जेल जे टुटण खां पोइ कैदियुनि जो हाज़िरीअ तां थाणनि मां तोड़े अदालती आहातनि मां फरार थियण मामूल जा वाक़िया बणिजी विया ऐं इहो सिलसिलो अॼु बि जारी आहे। सखर जे ॿिन्ही जेलनि जे कैदियुनि जी घोटकी जी अदालतुनि मां वापसीअ वक़्तु दुबर वारे इलाइक़े में ॾींहं ॾिठे जो कैदियुनि खे खणी ईंदड़ गाॾीअ ते धाड़ेलनि हमलो करे न फ़क़ति हिकु ASI समेत 7 एहलकारनि खे शहीद कयो, पर 27 ख़तरनाक कैदियुनि खे बि पुलिस जे कब्ज़े मां छॾायो वियो। फरार थियल उन्हनि 27 कैदियुनि में केतिरा ई ख़तरनाक धाड़ेलो आहे, जन ॿाहिरि निकिरण शर्त पंहिंजे टोलनि में शामिल थी मुनज़्ज़म वारदातूं शुरू करे ॾिनियूं। असां कैदी हुआसीं टोटल 29। पोइ असां हाज़िरी ना वक़्तु करे वरितीसीं, कुझु लालच ॾेई क्लर्कनि खे हेॾे होॾे असां हाज़िरी ना वक़्तु वरितीसीं, देरि वरितीसीं। पोइ असां शाम जो 5 जो टाइम हो या 6 जो टाइम हो जो असां तो गाॾी में चढ़िया वियासीं, पुलिस जी गाॾी जेकी थींदी आहे वॾी, उनमें वियासीं। पे जंहिं महिल असां कलर ॻोठ खां वियासीं, होटल आहे कलर ॻोठ जे परियां जेकी शाख आहे, हिते वियासीं त हिते असां खां अॻे लिका वेठा, बसि हिते फायरिंग कयूं, हुनखे बि पंचर कयूं। पोइ हे जेको ई हादसो छो माना हिन पुलिस मारी या देवर फटी कयूं या जेको ई हादसो कयूं, इन तरह सां कयूं। पोइ असांखे हितां कढियूं, असांखे कड़ियूं या ॿेड़ियूं पोइ असांखे कढियूं करे
ईअं वरितियूं विया। गुलू लोंड बि हुयो, हिकु गुलू सुड बि हुयो, गुलाम कादिर चाचड़ बि हुयो, कवड़ो लवलई बि हुयो, मल्लू मोची बि हुयो, उनमें हिकिड़ो शर हो इलावलदीन नालो उहो हुयो, हिकु छोकिरो भुट्टो हो, असलो बि त हिननि वटि घणो हो। वरी वेतर हथियार पुलिस जा बि उन्हनि खे हथ अची विया, माण्हू बि असां घणा थी वियासीं। त पोइ उन हादसे खां पुलिस डिॼी वई, कंहिं वापसी हथ न, के त अञा ताईं हथ न ॾिनो, के मारिजी विया। हा, उनमें कवड़ो लोलई मारिजी वियो, गुलू लुंड मारिजी वियो, लाल समय जो मारिजी वियो, घणा मारिजी विया, कंहिं हथ ॾिनो। हिन वक़्तु मां त मां पाण ॿाहिरि आहियां, गुलाम कादिर ॿाहिरि आहे। इहा BBC उन महिल राति जो 8 बजे ख़बर ॾिनी। मूंखे जो उम्मीद थी सोट चई कैदी कासिम खे कढणो आहे। पोइ गुलशेर दोबरी न आहे, इन चयो गाॾी वाॾी मां कंदुमि ऐं तव्हां अचिजो। पोइ असां उते वियासीं, असांखे 8 ॾह ॾींहं रहिया ऐं असां हिकिड़ो सीआईडी छॾियो त तव्हां मोबाइल न हुयूं, हिकिड़ो असां सीआईडी छॾियो त पुछा कयो त तूं वञी ॾिस वञी, जे गाॾी आई आहे ऐं आंदा अथनि त पोइ असां वरी उहो मसइलो कंदासीं। असांखे कासिम ऐं कवड़ो लवलई उहो कढणा हुया। पोइ चयोसीं जेके बि टोले में बाक़ी प्लान ठही जेका इन्हनि जे लाइ ठही। जॾहिं दुबर खां ट्रपी हलिया, दुबर खां थोरो पोइ हुया इहो होटल आहे, वॾो पठाण जो होटल आहे, में कलर ॻोठ होटल, इतो उस पास में जॾहिं असां आयासीं गाॾी जी वेझो आयासीं। पोइ असांजी गाॾी पासे में आयासीं, असां मथां माने गाॾी जे पासे में असां मशीन कढी हिन ते ढेवर ते सिधो कयोसीं। पोइ असां हुनखे हक लानियूंसीं, जॾहिं हक लानियूंसीं तॾहिं हुन टेलो अचे पियो, हुन टेले गाॾी जो वॾो जेको टेला थींदा नी, इन टेले खे हिन गाॾी नी असां टेले वारे जे पासो वठी आयासीं लॻे। हुन गाॾी टेले में लिकाई, असां ॿाहिरां फिरी आयासीं। हुन गाॾी रोकी बसि लहण ई न ॾिनोसीं असां। गाॾी मां लथा जीअं लथा ईअं असां विड़ी पियासीं माना पोइ मौलाई वीचारा किरी पिया, गोलियूं हुनखे लॻियूं, सूबेदार बि हिकिड़ो मरी वियो, जमादार बि हिकिड़ो मरी वियो, ऐं पोइ हुन सां गॾु हिकिड़ी पुलिस बि खोड़े माना 2-3 मरी विया, 6-7 सिपाही त मरी विया। हा, पोइ जंहिंमें असांजा हथियार बि फिरियासीं। असां गाॾी उहा खणी दरिया में अची उछलीसीं, सम्झे थो, जेका असांजी पंहिंजी हुई। माण्हू घणो थी पियासीं, उतो ई असां ॿेड़ी अॻुवा कईसीं, मीर बारनि खे अॻुवा कयोसीं, जेके उते दरिया ते बीठा हुया, वॾो ॿेड़ो उनखे सिड़ ॾिनोसीं। उते असांखे आरियूं हथ में हुयूं, माना खणी आयासीं न। हा, आरियूं जेका लोह कटण वारी आहे, उन सां कटींदा आयासीं। ऐं असांखे कीरा बि पोइ उते ॿेड़ी में हुया, सुंभो बि हुयो, माना हथोड़ो ऐं हिकिड़ो इहो कीरो थींदो आहे, उहो जीअं माना हुन में हाणे मथो धकु पियाणो, सुंभे सां पाण ई खुली पियो वञे। पोइ हुननि चंडनि कुल्ली नी भॻा पंहिंजे राज़ सां कुल्ली बयान मुंहिंजे मथां हुन अॻुवा करे खणी वियो, ऐं संगतनि खे अॻुवा कंदो आहे। पोइ पाण ई भॻा, असां चयो त जेके भॼे जेके न भॼे, तव्हांजी मर्ज़ी आहे, भॼो या न भॼो, तव्हांजी मर्ज़ी आहे। जेके भॼदा असांजे साथियुनि, जेके न भॼदा भले वेठा रहनि। 2 हुन मां मोटी वेही रहिया, बाक़ी ॿिया भॻा। पोइ हल्कनि केसनि वारा बि भॻा ॾरी पिया त मतां असां मारिजी वञूं, पुलिस असांखे कूड़ो केस लाहे ऐं हिते मारे छॾींदी। असां वियासीं हे रस्तो त पुलिस हे रस्तो हीअं वई हली। हा, पुलिस असां ॾे छा कंदी, हुनखे त ॾिसो वञे था दाड़े, असांजे त आई न। उहो सिधो दुबर वारे ॻोठ में जागरनि जेके हो न, हिलाला मुतबर आहे, उन ॻोठनि खे वलो ॾेई बिल्डूज़र हणी साड़े तबाह कयो। असां दरिया वटि पिया हलियासीं। थोरे घणे फ़र्क़ सां हिक ॿिए पुठियां सखर सेंट्रल जेल ते थियल हमले खां पोइ दुबर वटां कैदी फरार थियण वारे वाक़े ॾुआरियुनि जा हौसला वेतर वधाए छॾिया। दुबर वटां फरार थियल कैदियुनि मां बि वक़्तु गुज़रण सां के मारिजी विया त के गिरफ़्तार थिया। पर अहिड़नि वाक़िअनि खां पोइ ॿियो रिकॉर्ड रखंदड़ माण्हुनि में जेल में पुलिस मथां हावी थियण ऐं उन्हनि खे कुझु बि न सम्झण वारो लाड़ो वधणु लॻो। सिंधी समाज ते उन जा ख़तरनाक असर पिया ऐं रिट ऑफ लॉ जी जाइ अनारकी वलारे वरिती। जेलनि मां फरार थियल ॾुआरी वारदातुनि खां सवाइ कबीलाई झेड़नि में इस्तेमालु थियण लॻा ऐं वॾे रंतोड़े इलाइक़े जे मख़सूस सियासी ताक़तुनि उन्हनि माण्हुनि जे थ्रू आम माण्हुनि मथां दाॿो विहारणु शुरू कयो ऐं सियासत में ॾोही कल्चर बि मुतारिफ़ थियो। जेलनि ते हमला या प्रिज़नर्स वैन मां कैदी फरार थियण वारनि मिसालनि खां वधीक हिकु अजीब ग़रीब वाक़ियो उन वक़्त जे डिस्ट्रिक्ट जेल ऐं हाणोके सेंट्रल जेल सखर 2 में पेश आयो। 1996 धारे जेल जे अंदरां 5 ख़तरनाक कैदियुनि जेल जे बैरक समेत 3 दीवारुनि खे अंदरां ई अंदरां खाट हणी हिकु हक़ीक़त खे फिल्मी अंदाज़ ॾिनो।
ऐं जेल खे खाट हणी 5 ख़तरनाक धाड़ेल फरार थी विया, जंहिंजी खुड़क सुबुह जो जेल खुलण वक़्तु इंतज़ामिया खे पई। उन वक़्त ताईं 5 ई कैदी कानून जी पोच खां काफ़ी अॻिते निकिरी चुका हुआ। असांखे जेल तां बदरिया फोन जेल सुप्रीडेंट नोट करायो त राति जो असांजे जेल में खाट लॻो आहे ऐं 5 कैदी अमीन मलक, गुलशेर जागरानी, नजम जतोई वारा इहे जेके 5 आहिनि इहे फरार थी विया आहिनि। पोइ असां बर वक़्तु बाला अफ़सरनि खे ॿुधाए ऐं वारदात ते वियासीं, ॾिठोसीं जंहिं दीवार खे खाट हयो वियो आहे, जेको खाट हुयो तक़रीबन 2 फुट जे क़रीब, 1.5 2 फुट जे क़रीब हुयो, त उन खाट जे हिकिड़े ॾींहं जो मालूम कोन थो थिए, भले केतिरा बि तिखा औज़ार हुजनि, जे उहो खाट लिकी हयो वेंदो त उनमें घटि में घटि 5-6 ॾींहं लॻंदा। जे दीदा दिलेरी सां आयो वियो आहे त एॾो आवाज़ थींदो जो जेल जा कैदी बि जागी सघनि था ऐं अमलो जेको ड्यूटी ते हो उहो अलाए कीअं बाख़बर रहियो। उनखां पोइ जॾहिं उहो फरार थी उन खाट मां ऐं निकिरनि था, जेल इन स्पेशल वार्ड ऐं जेको बोरची खानो आहे जंहिंजे पोयां मेन दीवार आहे, ओसि ताईं उन्हनि खे पहुचण में विच में हिकिड़ी दीवार आहे जेका तक़रीबन 7-8 फुट आहे। उहा टिप्पणी थी पए, जॾहिं दीवार ते चढ़नि था त उते जे बुर्जी नंबर 2 ऐं बुर्जी नंबर 3 जूं लाइटूं बि 100% पवनि थियूं ऐं उते जेके ड्यूटी ते स्टाफ आहे उन जी नज़र डायरेक्ट पए थी, त उन्हनि खे बि अखियुनि में सुरमो विझी इहे 5 ॼणा क्रॉस करे विया भित। सकर सेंट्रल जेल 2 में लॻल खाट वारे वाक़े में 5 ख़तरनाक कैदियुनि जे फरार थियण खां पोइ हद जी पुलिस जेल जे समूरे अमले खे हिरासत में वठी छॾियो ऐं कुझु ॾींहंनि बाद बाक़ाइदा उन वक़्त जे DIG जेल्स ओकाश शेख जी फरियाद ते सुप्रीडेंट समेत समूरे अमले मथां FIR दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वियो। कैदियुनि सॼो वॉच कयो, सॼो प्लान करे छॾियो त असां निकिरंदासीं, किथां निकिरंदासीं, कीअं कंदासीं, ऐं सॼो हुननि पंहिंजो इहो सॼो प्लान करे छॾियो। राति जो इहो ख़बर न पई पए कंहिंजे दौर, कहिड़े गार्ड जे दौर में थियो आहे, 5 वारे में थियो आहे, 4-4 कलाक ड्यूटी थींदी आहे राति जो, इहा ख़बर न पई पए। तंहिं करे असां लिस्ट ठाहे जेके बि ड्यूटी ते हुया सॼे ॾींहं जा, छो ॾींहं जो बि अचनि पिया, राति जो बि अचनि पिया इहे ॻाल्हियूं, तंहिं करे असां सॼो इन्वेस्टिगेशन लाइ लेटर को लिखी करे ॾेई छॾियोसीं SHO खे, FIR कटाईसीं। FIR हिन ताईं मां पुगुमि त कंहिं न कटाई, छो त सुपिरीडेंट जेल न पियो कटाए सघे, मां आयुसि FIR कटाए जंहिंमें तक़रीबन मूंखे यादि आहे त 35-36 माण्हू हुया जंहिंजी ड्यूटियूं हुयूं, इंक्लूडिंग एक्ज़ीक्यूटिव स्टाफ। हिन खे एग्ज़ामिन कयो, तव्हां ख़बर पइजी वेंदी त कंहिंजी ड्यूटियूं कहिड़े, मूंखे ख़बर त कान्हे हिन में, जंहिंजी बि ड्यूटी जेके गेट में लॻियल हुई असां उनखे जेको आहे सो FIR जो नालो ॾेई करे इन्वेस्टिगेशन आहे उनखे हवाले करे छॾियोसीं। जंहिं महिल जेल भॻो त असां जीअं ड्यूटी ते आयासीं त असांखे माड़ी में अंदरि विहारे छॾियऊं न, असांखे पोइ उतां माड़ी में असांखे पुलिस खे ॾिनऊं। गुलज़ार चंद खे इन लाइ वठी आया त माना जेको उहो माना बदिली थी वियो, उहो पहिरों सुप्रीडेंट हो, शक मुजिबि माना असां ते FIR कटी वई, 16 ॼणनि ते कटी वई। उतां कुझु अमले खे माना पुलिस छॾियो, उतां इनकार करे जीअं पुलिस छॾी आहे हुनखे छॾियऊं, बाक़ी असां 16 ॼणनि खे माना चालान करायूं इल्टीग्रेशन। ऐं असां खादिम मूंखे 2 साल छा जेल में रहियासीं, 2 सिपाही असां, ऐं जेके ॿिया सिपाही आहे हुनजो हाई कोर्ट एग्ज़ामिन खयों, माना इल्टीग्रेशन सभिनी जो रद्द कयो, इल्टीग्रेशन वारे उहो हाई कोर्ट एग्ज़ामिन खयां ॿियनि जा, असांजा रद्द कया आहिनि। उन टाइम तां कहिड़ा कहिड़ा माण्हू लाकब हो, ऑफिसर कहिड़ा लाकब हुया? हाफ़िज़ इम्तियाज़ साहब हुयो, मरी साहब हुयो, चनो साहब हुयो, जंगल सूबेदार हुयो, मार साहब सूबेदार हुयो, सिपाही रोशन राया खादिम हुयो, इमाम ॾिनो हुयो, माना सॼो अमलो माना पोइ हुते हुयो थाणे ते। जेल खे खाट लॻण वारे वाक़े जी जांच जो सिधो सौ रुख जेल इंतज़ामिया जे कैदियुनि सां फरार थियण वारे वाक़े में ॿिटो ॼण हो ऐं जांच कंदड़ ऑफिसर केस खे अदालत में चालान करण वक़्तु अमले खे रिश्वत वठी कैदी फरार कराइण में मुलविस करार ॾिनो। इम्तियाज़ शेख हिकदमि छा थो करे जो वञी सिधो जेको आहे स्पेशल वार्ड जे उन खोली ते बीहंदो जिते खाट लॻो आहे। न ज़ाहिर थियो त हुनखे इहा का मालूमात हुई त इहो खाट हितां ई लॻणो आहे, न त जीअं ख़बर न हूंदी आहे त माण्हू हिकदमि जेल में तक़रीबन 700-800 कैदी हुया त सभिनी कैदियुनि जी ॻणप शुरू कंदो आहे ऐं सायरन वॼंदा आहिनि, जेको कानून आहे।
हुन बजाए इहो करण जे हुन हिकदमि उन जेल ते खोली ते वियो आहे, ॾिठो त हितां काट लॻल आहे, पोइ हुन पंहिंजे ऑफिसरनि खे ॿुधायो आहे, सायरन वग़ैरह वॼाए दौराने जांच। पोइ असां उनखे जांच कईसीं त उनमें 16 माण्हू मलवस आहे। ऐं दौराने जांच इहो मालूम थियो त इहा जेका साज़िश इहो मनसूबो ठहियो आहे खाट जो, जमालुद्दीन मरी खां अॻु में जेको जेल सुप्रीडेंट गुलज़ार चन्ना साहब उन जे दौर में ठहियो आहे, पैसा बि वरिता विया हुया, अहिड़ियूं सबूतूं बि मिलियूं। ऐं जेलर जेको आहे इम्तियाज़ उन एतराफ़ कयो त वाक़ई पैसा असां वरिता हुयासीं, जंहिंमां उन 40,000 वॉलंटियरली जेके रिश्वत जा पैसा हुया पंहिंजे घरां कढी ॾिना संदूक मां। उन जे करे उनखे बि असां शामिल तफ़्तीश कयोसीं। ऐं हिन केस में दौरान जांच इहो साबित थियो त इहे सभु ऑफिसर जेके आहिनि उन्हनि जे दौर में इहो खाट जो मनसूबो थियो हुयो। उनखां पोइ इन ते अमल दरामद जेको आहे इम्तियाज़ शेख जी ड्यूटी दौरान थियो। केस असां एंटी करप्शन कोड में चालान कयोसीं। पोइ दौरान ट्रायल जेको आहे प्रोसिक्यूशन साइड खां शायदि को जेको आहे अदालत सगूर खे शायदि न मिली सघियो, जो 8 जेके ओजी वार्डर ऐं सिपाही ग्रेड जा माण्हू हुआ उहे सज़ायाब थिया हुया जेके हुन ड्यूटी ते हुया। बाक़ी जेके ऑफिसर साहिबान हुया शायदि हुननि जे साथी न मिलण करे आज़ादु कया विया हुया। जांच कंदड़ अमलदार बाबति जेल अमलदारनि तोड़े अहलकारनि जो चवणु हो त खेनि तशद्दुद ज़रिए ॾुह जो एतराफ़ कराइण जी कोशिश कई वई। कहिड़ा कहिड़ा ऑफिसर हुया जिन ते इन सिलसिले में उन्हनि खे गिरफ़्तार करे तशद्दुद कयो वियो? मरी साहब, गुलज़ार साहब, चनो साहब, इम्तियाज़ जेलर साहब, जंगल सूबेदार साहब, इमाम नो, खादिम, रोशन। अच्छा, इन्हनि सभिनी ते जेके तव्हां ॿुधाए वियो गुलज़ार चन्नो ऐं जमालुद्दीन मरी सुप्रीडेंट, इन्हनि ते कहिड़े नमूने सां तशद्दुद थियो? माना सचु जो तशद्दुद छो? सचु हणंदा हुया त ना जा तव्हां चओ तव्हां पैसा वठी जेल बणायो आहे। असां चयो बाबा असां पैसो हिकु बि न वरितो आहे, रोज़ी में ज़हर को बि न विधो आहे, हर कंहिंजी बचनि जी रोज़ी आहे, गवर्नमेंट सर्वेंट आहियूं, 22 साल 23 साल असांजी नौकिरी आहे, असां एॾा बेगैरत न आहियूं। असां ॾकंदा हुआसीं, ड्रिदा हुआसीं, ऑफिसर कुटनि था असांखे त माना अलाए छा कुटंदा। पोइ ऑफिसरनि खां माना असांखे मार घणी हूंदी माना। हा, ऑफिसर खे 2-3 सचूं हणी, 1-2 हणी, माना बेइज़तो करे दाऊं कनि जीअं बेइज़ती करे उनखे छॾे ॾींदा, पोइ असां सां ज़ुल्म कंदा। माना पोइ अलाह साईं पंहिंजी ड्यूटी ॾिएसीं, पंहिंजी रोज़गार हिलाल जी ॾे, असां चाहियूं था असांखे बाइज़त कोर्ट भरी कयो वञे, असां पंहिंजी रोज़ ते चढ़ूं ऐं पंहिंजे बचा पालियूं। असांजो हाणे इहो अलाह साईं ॿुधे, जीअं अफ़सर छा आहिनि अॻिला छा आहिनि, असांजे बि मौला रब्बुल आलमीन ॿुधे। असां बेकसूर बेगुनाह आहियूं, अलाह खां हक़ थींदो छुटी वेंदासीं, पंहिंजी रोज़ ते चढ़ंदासीं। असांजी दिलि हाणे इहा चए थी भई, असांजी ख़्वाहिश बि इहा ई आहे। जेल खे लॻल खाट बैदि फरार थियल कैदियुनि वारे वाक़े में जेतोणीक जांच कंदड़ पुलिस अमलदार तोड़े जेल अमलदार इहो तस्लीम कनि था त खाट मिली भगत खां सवाइ लॻणु मुमकिन न हो, पर इन्हीअ में सॼे जेल मां केरु मुलविस हो उन बाबति हतमी तौर ते कुझु बि नथो चई सघिजे। जेल खे खाट हणंदड़ कैदियुनि मां मुख्य किरदार तौरु सुञातो वेंदड़ राज़न तां हिन रीति परदो खणे थो। हुकूमत जो कमु हुयो, सॼो प्लान बि ओॾो जो थियल हो ऐं ढराई हुकूमत जी जे तरफ़ माना असां भॻासीं। पर हाणे वरी बि हिन खाधे जा चक हयां, पोइ हिन खे कुझु थोरो तंग कयूं, पर माना एॾो तंग न कयूं जीअं हुकूमत तंग कंदी आहे माण्हू खे। सामान घुरायोसीं त गुलज़ार जे टाइम घुरायोसीं ऐं भॻासीं जंहिं महिल तंहिं महिल उहो मरी जो टाइम हुयो। अच्छा, हुन टाइम जेलर वग़ैरह केरु हुयो? इम्तियाज़ शेख हुयो जेलर। जेलर इम्तियाज़ शेख हुयो। माना घणो लाह विचोड़ो घणी उन जी हूंदी आहे असां जेलर जी। सामान उते जेलर जे ज़रिए पहुतो। हा, कुझु उन पैसा बि खाधा, पोइ जेलर जे ज़रिए माना असांखे सामान पहुतो। माना 5-8 ॾींहं अॻे माना पहुतो हो जॾहिं इहो थियो प्रोग्राम। पोइ जॾहिं सामान पहुतो असांखे त माना मौक़ो मिली वियो। मौक़ो असांखे मिलियो, माना 3 खाट लाथासीं। 3 वाट माना खोली बंदि में वियासीं। उहो खाट लाथोसीं, पहिरीं खोलिजो भॻीसीं, उन खां पोइ वरी बंदि वाट जी भिति हुई, भिति भॻीसीं। उन खां पोइ वरी 12 कोट हुयो, पोइ उहो भॻोसीं। माना ख़बरूं जेकी थींदियूं 7 बजे वारियूं सिंधी रेडियो में ॿुधियूंसीं त माना जेल टुटी वियो आहे। हा, उन में पोइ जहाज़ बि 2-3 चकर हेलीकॉप्टर ॾिना हुतां, जंहिंमें असां ॿेले में पोइ दाख़िलो ई थियासीं। सिंध में जेल टुटण, हमला थियण तोड़े कैदी खणी वेंदड़ गाॾियुनि मां
कैदी फरार थियण वारनि वाक़िअनि जी जांच कंदड़ अमलदार इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहिनि त जेल पुलिस तोड़े ज़िले जी पुलिस जे राब्ते खां सवाइ को बि वाक़ियो थियणु ज़रे घटि नामुमकिन आहे ऐं इन हवाले सां केतिरियूं ई खुलियल तौर शाहिदियूं बि साम्हूं ईंदियूं रहियूं आहिनि। जीअं ताज़ो सखर सेंट्रल जेल जा 10 कैदी ख़ैरपुर जी अदालत मां वापसीअ ते फरार थी विया ऐं कंहिं बि क़िस्म जी ज़िक्र लाइक़ मज़ाहिमत खां सवाइ पुलिस उन्हनि कैदियुनि मां हथ कढिया, जंहिं बैदि जांच दौरान जेल तोड़े पुलिस जे एहलकारनि जे मुलविस हुजण जूं शाहिदियूं बि मिलियूं। ॿाहिरों कोई बि न हुयो, असां पाण भॻासीं। ॿाहिरों कोई बि न था, सेठ हुया बसि भाई, हुते ॿिया सेठ न हुया। मुंहिंजे जंहिंखे क्लासूं ॾिनियूं असांखे, उन्हनि क्लासूं ॾिनियूं, बाक़ी सेठ भई मिर्च पर जेको आहे केस कयो वियो उन्हनि। हा न न न कुझु बि न, पुलिस कढाई भाई, फेरिंग पर रस्ते में किथे बि न थी। हा असां निकिता वियासीं। जंहिं महिल वञियो पिया कोर्ट में हाज़िरी ते, उन टाइम छो न फरार थियो, वापसी ते छो थियो? असां असांखे पाण तो तव्हांखे वापसीअ में जेको आहे तव्हांखे उते बसि असां दर दर कयो, तव्हां हथ कढंदासीं। हा बाक़ी ईअं न सुबुह टाइम कोर्ट तव्हांखे कंहिं पासे छॾे सघनि, उते घणो बीठी घणो ख़लक बीठी, तव्हांखे रस्ते में तव्हां असां दर कजो, असां तव्हांखे चुंबड़ंदासीं, असां पाण खे पंहिंजो पाण ज़ख़्मी कंदासीं, मिर्च हणंदासीं, तव्हां निता हलिया वञिजो। सोसानी करे निता हलिया वियासीं। 5 सिपाही हुया त तव्हां 2 छो खसियूं? बकाया जेके हुया उन्हनि जूं हथियार उन्हनि खे तव्हां वापसि कया? हिकिड़ो दोस्त हो, असां उनखे वापसि मोटाए ॾींसीं। हाणे दोस्त हो सिपाही, हुनखे ॾींसीं भाई, ॿिनि खां वरितीसीं। उनखे छाजे करे मोटाए ॾिना? दोस्त हो नी, हा उनखे तॾहिं मोटाईंदासीं। उन दोस्त प्यारो तमामु असांजो, वरी असांजो ख़्याल ॿाल कंदो, इन करे चयोसीं हुजे ई क्लास तोखे इहा जेको बि कर सभु कर, ज़ुल्म ख़ातिर थो थिए। ढालियल 20 साल जेल में माण्हू रही छुटी था अचनि त न DSP थो छॾे, न SHO हद थो छॾे, SP रोज़ रेटियूं, रोज़ ॿार कढी वञनि, माल मारी वञनि, पर कुझु न माण्हू न थींदो। हे ज़ुल्म ख़ातिर माण्हू ढालियल थींदा आहिनि। ज़ुल्म त हाणे के हाणे SP वारा ज़ुल्म कया आहिनि जो हथ वठी माण्हू मारिया। जेको आहे पाण में 3-4 बंगुल मीरबर साईं अमीर शाह, मां पंहिंजे रिक्स ते असां कमु ठाहियोसीं, पैसा भरियासीं असां ॾियल। असांजो भॼण वारो तरीक़ो जेको हुयो, असांजो पंहिंजो प्लान ठहियलु हो, उन सां भॼी पोइ असां पंहिंजे कचे में लही आयासीं, पंहिंजी मार्फत रहूं पिया, कंहिंसां मिलूं न पिया, पके ते घटि पिया चढ़ूं। असां कंहिं पके ते चढ़ूं पिया त माण्हू चवनि पिया ॾोह था, इन करे पके न पिया चढ़ूं। असां पंहिंजी माना कचे में घर ठाहे वेही रहिया। जेल ते तव्हांखे मोबाइल फोन हूंदी हुई? साईं जेल ते मूंखे मोबाइल हुई, डिस्ट्रिक्ट ते न हुई, सखर सेंटर जेल में मोबाइल मूंखे हुई, मां 1000 रुपया ॾिनो हिकिड़े सिपाहीअ खे, हुन मूंखे पाण अंदरि आणे ॾिनी। पर हर कैदीअ खां माना उते जेतिरी जेल मोबाइल एतिरी ॿाहिरि न आहे। जेल मोबाइल जेको आहे सभु पुलिस वारा था ॾियनि उते। सुप्रिटेंडेंट बाक़ाइदे ठीको खणंदो आहे, माड़ीअ जो पुलिस वारो बीहंदो आहे न, उहो ठीको खणंदो आहे त हेतिरा तोखे महीने में ॾियणा आहिनि। उहो सिपाही पोइ पंहिंजे घर में न भरींदो नी, पोइ जेको सामान हूंदो उहो ॾींदो अंदरि, 1000-500 वठंदो, छॾींदो ईंदो। अच्छा, मोबाइल फोन जी सहूलियत खां सवाइ ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं पैसा वठी ॾींदा आहिनि? ॿियूं सहूलियतूं साईं खाइण पीअण जी हूंदियूं आहिनि, शराफ आहे, जीअं सामान कचो आहे, ॿियो को अहिड़ो नाजाइज़ ॿी शइ न हूंदी आहे। मोबाइल आहे, टैप आहे, CD आहे, TV आहे, केबल त आम लॻल आहे जेलनि में। बहरहाल ॿी अहिड़ी का शइ असां न टपाईसीं, न कंहिंखे ॾिठी सही, बाक़ी इहे शयूं टपंदियूं खाइण पीअण जूं। मुंहिंजे 2 एहलकारनि जी नेग्लिजेंसी आहे, माना हुननि जो तव्हां इहो नथा चई सघो उन्हनि कैदियुनि खे भॼायो आहे, पर नेग्लिजेंस ज़रूरु आहे। त ओवर राइटिंग आहे, ऐं ओवर राइटिंग जेका आहे सा उन्हनि खे रेफर बैक करणी हुई कोर्ट में, जेका उन्हनि रेफर बैक न कई आहे, जंहिंजे लाइ उन्हनि खे जेको आहे सो चौकाज़ इशू थिया आहिनि ऐं उन्हनि खे सज़ा मिलंदी। जेको कैदी 16 तारीख़ ते वञिणो हुयो बंगुल मीरबार, उहो 10 तारीख़ ते वियो, ऐं उनजे लेटर में ओवर राइटिंग हुई या पिन हणी करे उन डेट खे चेंज कयो वियो। उन डेट खे चेंज करण में कंहिंजी इन्वॉल्वमेंट हुई? इन लाइ मां सेशन कोर्ट जे क्लर्क खां बयानु वरितो आहे। उन मूंखे चयो त पुलिस जमादार हुन वटि हिकु दफ़ो न 2 दफ़ा हुन वटि आयो त जेको आहे सो महिरबानी करे शार्ट डेट ॾिनी वञे, ऐं छो जो उन तारीख़ ते उन कैदी जा कुझु महिमान अचणा आहिनि, पर क्लर्क मूंखे चयो त मां उहा डेट अमेंड कोन कई, ऐं मां जज साहिब ॾे वियुमि, उन्हनि चयो त नज़दीक जी डेट जेका आहे सा न मिलंदी, ऐं उन खां पोइ मां हुनखे वापसि कयो। असां वटि जॾहिं प्रोडक्शन स्लिप अचे थी त उन महिल एंट्री रजिस्टर में थींदी आहे, उहा मां एंट्री रजिस्टर जी ॾिठी आहे,
उते बि एंट्री जेका आहे सा 10 तारीख़ जी थियल आहे ऐं ओवर राइटिंग थियल न आहे। जेकॾहिं इहे क्लर्क असांजो या जेलर इन्वॉल्व हुजे हा त उन किताब में बि जेको आहे सो पहिरीं 16 लिखियलु हुजे हा, पोइ उनखे फेराए 10 करे हा, पर अहिड़ी का बि शइ उते न आहे। इन मां मूंखे अंदाज़ो लॻे थो त इहा प्रोटेक्शन स्लिप जेका पुलिस खणी वेंदी आहे पंहिंजे हथ सां वापसि अचे असांखे ॾींदी आहे जेल ते, उतां ई जेका आहे सा ओवर राइटिंग थी आहे, जंहिंजे करे मां सम्झां थो त मुंहिंजे डिपार्टमेंट जे माण्हुनि जी नेग्लिजेंसी आहे ऐं हुन इन फरार में हुननि जी शमूलियत न आहे। कैदियुनि खे हथ वेठी फरार कराइण जा मौक़ा फराहम कराइण जी हिकु डिघी तारीख़ आहे ऐं काफ़ी अरसे जी ख़ामोशीअ बैदि हिकु दफ़ो कैदियुनि जे फरार थियण वारा वाक़िया ॿीहर रोनुमा थियण सिंध जी हालतुनि जे ख़राब थियण ॾांहुं इशारो आहिनि। खैरपुर जी अदालत मां वापसीअ ते ॿियनि मां 10 कैदियुनि जे फरार थियण खे अञा कुझु ई वक़्तु मस थियो हो त मथां वरी सिविल अस्पताल खैरपुर जे जेल वार्ड मां 3 ख़तरनाक कैदी एहलकारनि सां हथियार फुरे फरार थी विया। टिनी कैदियुनि जे फरार थियण बैदि सदाईं जीअं साॻिया सवाल गर्दिश कंदा रहिया त उन्हनि खे कंहिं फरार करायो आहे या पाण फरार थी विया आहिनि, जेल जो अमलो मुलविस आहे या पुलिस एहलकार मुलविस आहिनि। इन्हनि सवालनि खे कुझु त पुलिस ऐं जेल इंतज़ामिया पाण ई सुलझायो ऐं हक़ीक़तूं ज़ाहिर कयूं, पर हतमी तौर ते अञा बि जांच जी सख़्त ज़रूरत आहे। असांजी पोस्टिंग इन करे थी 17 कैदी भॻा, त इन में असां सॼी जांच पड़ताल कई, सॼो टोटल असां रिकॉर्ड ॾिठो, उन में असांखे इहो साबितियूं मिलियूं, सबूत मिलिया, जेल रिकॉर्ड चेक कयोसीं कि डॉक्टरनि जूं असां स्टेटमेंटूं वरितियूं ऐं असां सीक्रेट बि पंहिंजी इंक्वायरी कई। जहिड़े तरीक़े सां इन्हनि कैदियुनि खे सिविल हॉस्पिटल में एडमिट करायो वियो, उहे हालात जेके हुआ उहे एतिरा क्लियर आहिनि त उनमें जेल इंतज़ामिया मुलविस आहे, जंहिंमें जेल सुपरिटेंडेंट जेको आहे हिते जो खैरपुर जो सारियो साहब, उनजे ख़िलाफ़ु मतिलबु असांखे एविडेंस मिली, त पोइ असां उन्हनि जे ख़िलाफ़ु ई कार्रवाई कई आहे ऐं पुलिस जे ख़िलाफ़ु बि कार्रवाई कई आहे। उनमें 2 शयूं जेके आहिनि वाज़े थी वियूं आहिनि हिन इंक्वायरी में। हिकिड़ो इहो त इहे कैदी बीमार कोन हुआ, चङा भला हुआ। चङा भला कैदी जेकॾहिं तव्हां एडमिट करायो था त माना तव्हांजी माला फैडी उन मां ज़ाहिर थी वञे। जॾहिं डॉक्टर चए थो त हिन खे का बीमारी कोन्हे त वरी वापसि हुनखे वरी रीएडमिट करायो थो वञे 15-20 मिंटनि में, त इहा ॻाल्हि साफ़ ज़ाहिर आहे। नंबर ॿियो इहो त जेल जे रिकॉर्ड में जेके रजिस्टर आहिनि जंहिंमें अचण वञण जी सॼी एक्टिविटी रिकॉर्ड हूंदी आहे, उन्हनि में वॾे पैमाने ते फेरफार थियल आहे। हिकिड़े कैदी जी बीमारी ॿिए कैदी जी लिखियल आहे ऐं मतिलबु उनमें कट करे माना डॉक्टर बि उते मौजूदु कोन्हे, डॉक्टर एब्सेंट आहे। उन डॉक्टर जे रेफरेंस खां बग़ैर कैदियुनि खे जेल सुपरिटेंडेंट पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजा डिस्क्रिशनरी पावर्स माना इस्तेमालु करे ऐं पावर्स जो मिसयूज़ करे अथॉरिटी जो हुननि खे ज़बरदस्ती एडमिट करायो। असां पंहिंजूं पुलिस मारायूं, पब्लिक जा माण्हू मारायूं, इन्हनि खे झलियूं ऐं उन्हनि खे ईअं भॼाए छॾणु, इहा तमामु हिकिड़ी ॾुख वारी ॻाल्हि न सिर्फ़ु असांजे लाइ पर हर माण्हू जे लाइ। ऐं जेके कैदी भॻा आहिनि हितां खैरपुर मां, उन्हनि वञी इलाही माण्हू क़तल कया आहिनि खैरपुर में। इन्हनि क़तलनि जो ऐं इन्हनि क़तल गारत जो ज़िम्मेदार केरु आहे? रुॻो पुलिस त न आहे न। सुपरिटेंडेंट जेल ऐं डॉक्टर जंहिं ग़लति इंटरव्यू कयूं आहिनि उहे मुलज़िम आहिनि इन केस में, उन्हनि जी माला फाइडी आहे, उहे मुलज़िम जे तौर ते उन्हनि जा मतिलबु नाला आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु उअं ई कार्रवाई कई वेंदी जीअं हिकिड़े मुलज़िम खे ट्रीट कयो वेंदो आहे। जेके असांजा बीमार आहिनि वापसि था अचनि, जेके बीमार आहिनि तन खे मोकिलियूं था, हू उन्हनि खे दाख़िल था कनि। पोइ हाणे जेकॾहिं उते हू हुननि जी पुलिस जी निगलिजेंसी आहे, जीअं त हुननि जी FIR जेकी कटियल आहे, जेकी B सेक्शन जे SHO लिखी आहे त उते 5-6 माण्हू आहिनि, उन में हिकिड़ो गैर हाज़ुर आहे, 2 चांहि पीअण विया आहिनि, हिकिड़ो निंड पियो आहे, बाक़ी हिकिड़ो माण्हू आहे उहो क्लेशन खणी 2 दरवाज़ा सब जेल जा खोले ऐं कैदियुनि जे अंदरि थो वञे। त नेचुरली कैदी त कैदी आहे, उनखे मौक़े जी तलाश थिए पोइ चाहे कहिड़ी बि तरीक़े सां हुजे। त उन में जेल सुपरडेंट जो कहिड़ो ॾोह आहे, उन में जेल वारनि जो कहिड़ो ॾोह आहे? जॾहिं जेल सां उन लाकब जो वास्तो सिक्योरिटी पुलिस बीठी आहे, उते जेल जो को सिपाही कोन्हे, जेल जो को ऑफिसर कोन्हे, त उहे मुंहिंजी ॿुधंदा छा? उहे त सॼी सिक्योरिटी सलामती जेकी बि आहे सा हुन डिस्ट्रिक्ट पुलिस जी आहे। इन्हनि कैदियुनि खां पोइ बि वरी गंबट में असां कोर्ट मोकिली आहे, त उतां बि इन्हनि खां कैदी फरार थी वियो आहे। हिननि जी एतिरी निगलिजेंसी आहे त जॾहिं पुलिस फासंदी आहे त उहो जेल वारनि ते बि छंडा विझण जी कोशिशि कंदा आहिनि। उन करे उन मुंहिंजो नओं हिकिड़ो डॉक्टर ॾिनो अथनि, उन खे उते ज़बरदस्ती वठी हुनखे दड़का खड़का ॾेई ज़ोरी हुन खां लिखाइनि पिया त तूं लिख त इहे कैदी जेके सभु बीमार न हुआ ठीकु ठाक हुआ। जेकॾहिं इहे कैदी असां होॾे अस्पताल न मोकिलियूं ऐं को कैदी अगरि जेल जे अंदरि को ज़ाया थी थो वञे, को मरी थो वञे, त उनजी जवाबदारी कंहिंजी आहे? इहा जवाबदारी त पोइ जेल सुपरडेंट जी आहे, छाकाणि त डॉक्टर त 2 नंबर लिखियो
पर जेकॾहिं जेल सुप्रीम नथो मोकिले त जेल सुप्रीम जी जवाबदारी आहे। ऐं उन खां पोइ मूंखे सॼी अथॉरिटी पुछंदी, तव्हां बि पुछंदो त बाबा जॾहिं कैदी जे लाइ चयूं त बीमार आहे तो छो न कढियो, पर जॾहिं मां कढां थो ॿाहिरि त नेचुरली हुननि जी ग़लती आहे। पोइ उन ते इल्ज़ाम तराशी जेल सुप्रीम जेको टेलीफोन कई तॾहिं असां कैदी दाख़िल कयो। भाई जेल सुप्रीम को सेक्रेटरी हेल्थ आहे छा, भला जेल सुप्रीम को तव्हांजो EDO आहे छा, जेल सुप्रीम को तव्हांजो सिविल सर्जन आहे छा? भाई जेल सुप्रीम त मां छो चवंदुसि हिनखे दाख़िल कर, वधि में वधि मां ईअं खणी चई सघां थो भाउ मुंहिंजा कैदी बीमार आहिनि, हिते तव्हांजे ॾिसो त हिन जो कहिड़ी आहे बीमारी आहे छा आहे, उन लाइ मां हुन सां ॻाल्हाए बि सघां, पर उहो बि मां सिविल सर्जन सां ॻाल्हाए सघां थो। हींअर असां हुननि जे हथ में आहियूं, पुलिस जे हथ में, असांखे नथा ॾियनि इहा चार्ज, न की गाॾियूं था ॾियनि न गार्ड था ॾियनि, वरी गार्ड सां असां पंहिंजा कैदी था मोकिलियूं त वरी इन्हनि जा ई सिपाही, केतिरो नौशहरे में हिकिड़े हिननि जे सिपाहीअ गोली हणी ऐं हुनखे मुंहिंजे असांजे कैदी खे मारे छॾियो। हाणे मूंखे ॿुधायो त हिननि जूं पंहिंजूं दुश्मनियूं आहिनि। अक्सर माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त 1986 में सेंट्रल जेल सख़त टुटण वारे वाक़े खां पोइ बि जेल अख़्तियारनि जो क़िबलो दुरुस्त छो न थी सघियो आहे। जंहिं जेलनि में सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त करण जे नाले ते ॾुआरनि खां उगाड़जंदड़ भतनि जा अघ वधाया वञनि, कैदियुनि खे रिश्वत एवज़ मोबाइल फोनूं, TV सेट, शराब, अयाशी लाइ खूबरू नींगर ॾियण बैदि सर्च ऑपरेशन जे नाले ते समूरियूं सहूलियतूं वापसि वठी वरी साॻियूं सहूलियतूं ॿीणनि अघनि ते फराहम कयूं वञनि त पोइ जेलनि में गुंडाराज कीअं न क़ाइमु थींदो। जेसी ताईं जेल अमले ऐं कैदियुनि विच में मिली भगत ऐं पुलिस अमलदारनि पारां कमीशनूं उगाइण वारो सिलसिलो जारी रहंदो ऐं जेसी ताईं जेल अंदरि मंशियात जो वाइपो, शराब ऐं कबाब जूं महफ़िलूं सजंदियूं रहंदियूं ऐं जेल इंचार्ज अख़्तियारनि जे नशे में बदमस्त थी छसियूं हरकतूं कंदा रहंदा, तेसी ताईं सिंध में कैदियुनि जे फरार थियण वारा वाक़िया बि जनम वठंदा रहंदा ऐं जेल बि टुटंदा रहंदा।